अहम ख़बर उमरकोट में बगलाड़ी बिरादरी के बिन धुरन में झेड़े सबब एक जणो क़त्ल ऐं एक ज़ख्मी थी पियो आहे। सूफ़ी फ़कीर वेझो बगलाड़ी बिरादरी के बिन धुरन में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियों लगण सबब रमज़ान बगलाणी मारिजी वियो आहे, जॾहिं त घर में गोहराम जख्मी थी पियो आहे। इतला ते पुलिस पहुंची मारिजी वियल जो मर्द ऐं ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। अवां खे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। उमरकोट में बगलाणी बिरादरी के बिन धुरन में झेड़े सबब एक जणो क़त्ल ऐं एक जणो ज़ख्मी थी पियो आहे। सूफ़ी फ़कीर वेझो बगलाणी बिरादरी के बिन धुरन में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियों लगण सबब रमज़ान बगलाणी मारिजी वियो आहे, जॾहिं त गोहराम जख्मी थी पियो आहे। इतला ते पुलिस पहुंची मारिजी वियल जो मर्द ऐं ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। उमरकोट में बगलाड़ी बिरादरी के बिन धुरन में झेड़े सबब एक जणो क़त्ल ऐं एक जणो ज़ख्मी थी पियो आहे। सूफ़ी फ़कीर वेझो बगलाड़ी बिरादरी के बिन धुरन में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान गोलियों लगण सबब रमज़ान बगलाणी मारिजी वियो, जॾहिं त गोहराम ज़ख्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुंची मारिजी वियल जो मर्द ऐं ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील उमरकोट का धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सुहेल कुंभर अस लाइन ते मौजूद है। जी सुहेल, क्या तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जो बंगलानी गोलियों लगन बंगलानी बिरादरी हलंदर पुराने तकरार हलंदर फैसले में झेड़ी झेड़ो थी झेड़े थियण नतीजो रमज़ान बंगलानी मौके ते गोहराम बंगलानी सख्त ज़ख्मी थी पियो। पोती जो मारे ज़ख्मी पहुंचायो। बंगलानी बिरादरी पुराने तकरार झेड़ो हालत उनजो फैसलो थी रहियो, तो फैसले में जवाबदार ओस्मान बंगलानी बिलावल बंगलानी हथियार मुंह खोले छॾिया, सिधियूं गोलियूं लॻियूं। रमज़ान बंगलानी मौके ते एक जणो गोहराम बंगलानी सख्त ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी के गंभीर जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो। रमज़ान बंगलानी जवाबदार ओस्मान बंगलानी चाचो है। ठीक है सुहेल, वॾी मेहरबानी।